कुछ न कई असां इश्क जे चक्कर में पइजी वियासे दिल ॾेई हथनि सां हथ ही कपाए वेठासे दिल ॾेई हथनि सां हथ ही कपाए वेठासे। अस्सलाम वालेकुम या अली मदद मावा जी पंहिंजी सिंगर शबाना सोरठ। जी तो मुझो न्यू एल्बम अची रहियो आहे YS प्रोडक्शन में एक नए अंदाज में ऐं हिन एल्बम जो प्रोड्यूसर आहे मौलाई याकूब शाबराणी ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि मंजूर अली शाबराणी सजण शाबराणी लाड़काणे वारो मौलाई याकूब शाबराणी ऐं सिलेक्शन करे रहिया आहिनि ख़ालिद दाहिरी मौलाई सदाम शाबराणी समीर फुलपोटरो वसीम फुलपोटरो सरदार अली शाबराणी फ़हीम अली चांग ऐं पीर बख्श ब्राह्मणी मीरल ब्राह्मणी मौलाई जावेद शाबराणी अब्दुल वहाब खोसो इमरान अली मस्तोई इम्तियाज़ फुलपोटरो अलीगुल ब्राह्मणी मीर मोहम्मद शाबराणी ऐं ख़ासि तावन करे रहिया आहिनि वाजिद अली कंगो शौकत अली शाबराणी बख्शल रिड। इंशाअल्लाह ही मुझो एल्बम अवां सभिनीनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। हिकु नए अंदाज़ हिकु नई